बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। उम्मीद है प्रोग्राम दी फ्रंट पेज आओ हैं लैला निसार मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आहिन सीनियर साफ़ी जी एम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन अॼु सुबुह सवेर खोड़ घरनि में छा समूरे मुल्क जी ॻाल्हि कयूं, सिंध समेत समूरे मुल्क में जेको आहे अॼु बिजली जो वॾो ब्रेक डाउन थी वियो ऐं हिन वक़्त ताईं जेके अपडेट्स आहिनि ख़बरूं आहिनि उहे इहे आहिनि त सिंध जी जेकॾहिं स्पेशली ॻाल्हि कजे या स्पेशली कराची जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं या कुझु हंधनि जी ॻाल्हि करे वठूं, जीअं शहीद बेनज़ीराबाद आहे, लाड़काणो सखर डिवीज़न, उते कुझु इलाइक़नि में हिन वक़्त ताईं कुझु इलाइक़नि में बिजली जेकी आहे उहा अचणु शुरू थी आहे, पर ओवरऑल ॾिसूं त वॾे पैमाने ताईं ब्रेक डाउन हिन वक़्त ताईं खोड़ शहरनि ऐं ज़िलनि में जारी आहे। सो सुबुह तव्हां बि जेकॾहिं बत्ती ॿारी हूंदी ऐं सोचियो हूंदव त बिजली त रोज़ानो हूंदी आहे, अॼु अलाए छा थी वियो आहे मुंहिंजी बत्ती खे। सो बहरहाल सियारे में बिजली जहिड़ो ब्रेक डाउन ॾिसूं या बिजली जी लोड शेडिंग जी ॻाल्हि कयूं त इहा ॾाढी नई शइ लॻे थी। ईअं लॻे थो त जदीद दौर थी वियो आहे, त शायदि नवाण अची वई आहे। जीअं गैस जी लोड शेडिंग थींदी आहे तीअं हाणे सियारे में असांखे जेको आहे बिजली जी लोड शेडिंग बि ॾिसण जे लाइ मिले थी। सो पहिरीं ख़बर त ज़ाहिर आहे इन खां ई असीं शुरूआति कंदासीं ऐं ॿिए तरफ़ जेकी ॿी डेवलपमेंट असांजे साम्हूं आई आहे त पंजाब जो निगरां वॾो वज़ीर मुक़ररु थी चुको आहे मोहसिन नक़वी, जंहिं ते PTI जी शदीद तनक़ीद थी रही आहे। ॾाढी इंट्रस्टिंग सूरत हाल क्रिएट थी वई आहे। टे तरफ़ त PTI MNAs जेके आहिनि उहे स्पीकर जे आॾो एहतजाज करणु वञी पहुता आहिनि, त उन्हनि जा इस्तीफ़ा जेके आहिनि छो मंज़ूर कया विया आहिनि। तव्हांखे बि यादि हूंदो त कीअं PTI जा जेके अॻवान आहिनि उहे पार्लियामेंट में न वेहणु चाहिनि पिया, पर हाणे उहे चवनि था त हुननि जा इस्तीफ़ा छो मंज़ूर कया वञनि पिया। सो वेरी इंट्रस्टिंग सिचुएशन इन द वर्ल्ड ऑफ पॉलिटिक्स एज़ यूजुअल। जमाली साहब, सभ खां पहिरीं ख़बर खां असीं शुरूआति करे वठूं था त सियारे में हिकु त बिजली जो ब्रेक डाउन, पर इन खां अॻु में बि काफ़ी हंधनि ते बिजली जी लोड शेडिंग रिपोर्ट थिए पई। ॾिसो, इहो जेको ॿुधायो वियो आहे उहो इहो आहे त नेशनल ग्रिड में फ़नी ख़राबी थी आहे। सही, इहा लोड शेडिंग न आहे। लोड शेडिंग जो इलाइक़ा वाइज़ जेको आहे उहो ज़ाहिर आहे जॾहिं के इलेक्ट्रिक या हेस्को या ॿिया जेके बि आहिनि जॾहिं उहो मेंटेनेंस कंदा आहिनि कंहिं इलाइक़े जी, त यकीनन 5-8 कलाक उहा बिजली बंदि रखंदा आहिनि। लोड शेडिंग ज़ाहिर आहे उनजो हिकिड़ो टाइम फिक्स हूंदो आहे त कलाक 2 कलाक जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लोड शेडिंग थींदी आहे, पर हीअ जेको आहे नेशनल ग्रिड जेको आहे जितां सॼे पाकिस्तान खे सप्लाई थींदी आहे उन में हिननि फ़नी ख़राबी ॿुधायो आहे। इहो कमु त वफ़ाक़ी हुकूमत जो आहे त क़ौम खे अची पूरी सही जेकी बि सूरत हाल आहे उहा ॿुधाइनि हा त आख़िर फ़नी ख़राबी जेको आहे उहो कीअं पैदा थी ऐं आवाम खे एतमाद में वठणु घुरिजे। जेकी अवामी हुकूमतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो इहो ई कमु हूंदो आहे त हर मामले ते अवाम खे एतमाद में वरितो वेंदो आहे। हुनजे न करण जे करे ॾिसो न मुख़्तलिफ़ जॻहनि ते अफ़वाहूं, मुख़्तलिफ़ जॻहनि ते तव्हां ॾिसो त सोशल मीडिया ते मीम्स ठहणु शुरू थी वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहनि ते तव्हां ॾिसो त लतीफ़ा उन्हनि ते ठहणु शुरू थी वेंदा आहिनि। त इहा बहरहाल जेकॾहिं सुबुह जो इहो वाक़ियो आहे 7:34 ते इहा मुल्क में लाइट वई आहे, त एक्यूरेट पोज़ीशन जेको आहे हिन वक़्त ताईं बि फेडरल गवर्नमेंट न ॿुधाई त आख़िर इहो जेको नुक़्स पैदा थियो नेशनल ग्रिड में त उहो हुयो छा। जेकॾहिं तफ़सील ॿुधाए छॾीनि हा त शायदि क़ौम सेटिस्फाई बि थी वञे हा, ऐं हेतिरो जेको बाइताल मचियो आहे मां सम्झां थो मुल्क में उहो बि न मचे हा। एग्ज़ैक्टली मां चवां थो इहो इन्हनि जो कमु आहे न त पूरी डिटेल ॿुधाइनि हा, पूरी प्रेज़ेंटेशन ॾियनि हा, पर न ॾियण जे करे ई अभाम जेको आहे उहो पैदा थींदो आहे। पोइ तव्हां ॾिसो त किथे लतीफ़ा ठहणु शुरू थी विया त IMF वारा जेके आहिनि उहो मीटर जेको आहे खणी हलिया विया आहिनि, किथे जेको आहे चवनि त हाणे मुल्क में जेको आहे फ्यूल ख़तमु थी वियो आहे, किथे जेको आहे उहो चवनि त हाणे मुल्क में मार्शल लॻी वई आहे। अजीब और ग़रीब हिकिड़ो फिनोमिना जेको आहे हाणे पाकिस्तान जी हाणे रिवायत बि बणिजी वई आहे त इन क़िस्म जूं ॻाल्हियूं न वयूं आहिनि। पहिरियों बि लाइटूं 2 ॾींहं कराची में वयूं आहिनि इन ब्रेकडाउन जे करे, छो जॾहिं बि नेशनल ग्रिड में जेकॾहिं का फ़नी ख़राबी थी थिए त उनजी जेकी रिकवरी जो प्रोसेस जेको टाइम ॿुधायो वेंदो आहे उहो एटलीस्ट 17-18 कलाकनि खां पोइ जो ॿुधायो वेंदो आहे। त जेकॾहिं हाणे बिजली इतला मुताबिक़ त कुझु इलाइक़नि में बहाल थियणु शुरू थी आहे, त इन जो मतिलबु त उहा जेकी फ़नी ख़राबी हुई उहा त ख़तमु थी वई, पर हाणे इन जी बहाली जो हिकिड़ो प्रोसेस आहे। हाणे जेसि ताईं उहो पंहिंजो प्रोसेस पूरो थींदो पोइ उन में 17 कलाक लॻनि या 24 कलाक लॻनि या 27 कलाक लॻनि, पर बुनियादी जेकी ज़िमेदारी आहे वफ़ाक़ी हुकूमत जी त उन्हनि खे ॿुधाइणु घुरिजे आवाम खे त हीअ जेकी ख़राबी थी हुई हिन मक़सदु हिन तरीक़े सां हीअ ख़राबी थी हुई, जेको बि हुन में नुक़्स आयो आहे। असां नथा चऊं ज़ारा ख़राबियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, इलेक्ट्रिक जूं शयूं आहिनि, तव्हांजे असांजे घर जी TV बि ख़राबु थींदी आहे, तव्हांजे घर जी असांजूं गाॾियूं जेके हलंदियूं उहे बि ख़राबु थींदियूं आहिनि, पर गवर्नमेंट छो जो ज़ारा बिजली हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे उन खां बग़ैर सॼी ज़िंदगी जेको आहे मफ़लूस थी वई, सॼे मुल्क जी ज़िंदगी धर्म भरम थी वई, त इहो हिकिड़ो सीरियस मसइलो हुयो न।
त इन में वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे आहे त फौरी तौर ते सुबुह जो जीअं इहो वाक़ियो पेश थियो उन जे कुझु कलाक 2-3 कलाकनि खां पोइ बाक़ाइदा हिकिड़ी ब्रीफिंग जेको वफ़ाक़ी वज़ीर वाबडा है या वफ़ाक़ी वज़ीर मुमलकत आहे उहो त हुकूमत जो जेको आहे आला उहिदेदार अची ॿुधाए आहे न त भई हीउ मसइलो आहे त इन करे इन सां छा थींदो आहे जो कोई जेके माण्हुनि में हिकु त पाकिस्तान में हर शइ मज़ाक़ में जेको आहे उहो थियणु शुरू थी वेंदी आहे त उहो घटि में घटि इन पंहिंजे मज़ाक़ खां उहो बची वञनि हा पर हिननि जी सही पोज़ीशन न ॿुधाइण जे करे मां सम्झां थो ऐं अवाम खे एतमाद में न वठण जे करे त ज़ाहिर आहे जेके बि अफ़वाहूं गर्दिश कंदियूं आहिनि पोइ माण्हू जेको आहे हिक ॿिए खे व्हाट्सअप ग्रुप पाए तव्हां ख़बर आहे सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो टूल अची वियो आहे जो फौरी तौर ते जेको आहे उहो इंजॉयमेंट करण वारा जेके आहिनि उहे पंहिंजो वक़्तु पास करण जे लाइ जेको आहे उहा हिकिड़ी टॉप 10 ठाहे छॾींदा आहिनि ऐं बहरहाल इहो हिकिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे ऐं इन सां यकीनन असांजो कारोबार मुतासिर थियो असांजे आम माण्हू खे शदीद तकलीफ़ पहुती ॿार जेके सुबुह जो स्कूल जिन खे वञिणो हो उन्हनि खे प्रॉब्लम्स थी यानी स्टूडेंट्स जेके हुआ जेके ऑफिस वञण वारा इन्हनि सभिनी खे इन तकलीफ़ मां गुज़रणो पियो त इन लाइ हुकूमत जो इहो फ़र्ज़ु हो त एतमाद में वठनि हा त मां सम्झां थो त ठीकु आहे ॿुधाईंदा त हीअ फलाणी ग़लती जे करे या फलाणे नुक्स जे करे जो कोई मसइलो थियो आहे बहरहाल ब्रेकडाउन त मेजर हुयो ऐं उम्मीद कयूं था त जल्द खां जल्द बिजली जेको आहे बहाल थी वञे मुख़्तलिफ़ शहरनि में समूरे पाकिस्तान में जिते जिते वियल आहे हुते ॾिसूं त हीअ हर सूबे जी चइनी सूबनि जी इहा ई हालत आहे पर जीअं ख़बरूं ऐं अपडेट्स अचनि पियूं त कुझु ज़िलनि कुझु शहरनि कुझु डिविजन्स में बिजली आहिस्ता आहिस्ता बहाल थींदी ज़रूरु वञे पई ऐं वफ़ाक़ी वज़ीर जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उन्हनि इहो ई चयो त बिजली जेको आहे इलेक्ट्रिसिटी उहा 24 कलाकनि अंदरि हू पूरी कोशिशि कंदा बहाल करण जी सो अॻिते वधूं था नाज़रीन ऐं सियासत जे बारे में ॻाल्हि कंदासीं त सियासत में जेका हलचल मचल आहे गॾोगॾु मईशत जी बि यकीनन ॻाल्हि कंदासीं त IMF प्रोग्राम आख़िर किथे पहुतो जंहिंजी मौजूदा हुकूमत असांखे मुसलसिल यकीन दहानी कराए पई पर इन खां अॻु में जीअं त जमाली साहब पंजाब में वॾो वज़ीर जेको निगराह वॾो वज़ीर अची वियो आहे राति ख़ैर उन्हनि हल्फ़ बि खणी छॾियो ऐं उन्हनि ते अलॻि सां तंज़ बि थी रहियो आहे त ॾाढो ई तकरारी माण्हू आहे PTI चवे पई जंहिंखे सो तव्हां उन्हनि जी तकररी खे कीअं ॾिसो पिया ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ उन्हनि खे ख़ैर मुबारकबाद पेश कई आहे मुबारकूं ॾिनियूं आहिनि त हू जेको कुझु बि अॻिते कंदा अॻिली इलेक्शन्स ताईं आइनी तरीक़े सां कंदा ॾिसो हिन में ॿ पहलू आहिनि हिकिड़ो पहलू आहे आइन जो कानून जो त आइन ऐं कानून जे पहलू खे असां जेकॾहिं ॾिसंदासीं त बिल्कुलु ठीकु आहे जेकॾहिं सियासतदान एतिरा ना आयल आहिनि ऐं हू पंहिंजा फ़ैसिला पाण में नथा करे सघनि ऐं उन आइन जे प्रोविज़न खे इस्तेमालु कंदे इलेक्शन कमीशन खे पोइ इहो इख़्तियार ॾिनो वियो त हू कंहिं बि हिकिड़े जो नालो अनाउंस करे छॾे त यकीनन इलेक्शन कमीशन जेको आहे पंहिंजो आइनी फ़र्ज़ु पूरो कयो आहे हाणे जेकॾहिं KPK वांगुरु ही सियासतदान पाण में पंजाब में वेही करे ॿिन्ही धुरुनि जा यानी मां अपोज़िशन ॾे बि ऐं उन वक़्तु जेकी हुकूमत हुई उन ॾे बि मुंहिंजो इशारो आहे त जेकॾहिं PTI जी हुकूमत मुस्लिम लीग नून जी हुकूमत सां गॾिजी करे जीअं हुननि KP में JUI वारनि सां हालांकि हिननि खां वधीक हुननि जा इख़्तिलाफ़ आहिनि पर हुते वेही करे हिननि सियासतदाननि फ़ैसिलो कयो ऐं आज़म ख़ान खे KPK जो मुतफ़िक़ CM हिननि लॻाए छॾियो अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं सियासतदान ना आयल आहिनि ऐं हिननि में अनापरस्तियुनि जा मसइला आहिनि त अल्टीमेटली इहे पंहिंजे हथ मां पावर कंहिं ॿी जॻह ते मुंतक़िल कंदा आहिनि पर बहरहाल आहे त आइनी प्रोसेस न इन खे असां ज़ाहिर आहे गैर कानूनी त नथा चई सघूं हिकिड़ो जेको आहे इहो पहलू थी वियो इन जो जेको आइनी आहे ॿियो आहे ॾिसो सियासी पहलू मोहसिन नक़वी साहब जेको आहे उहो ज़ाहिर आहे चौधरी शुजात ऐं चौधरी परवेज़ इलाही जो माइट आहे पर मोहसिन नक़वी जा तमामु सियासी जमातनि सां जेकी रिलेशनशिप आहे उहा सभिनी सां आहे इहो इमरान ख़ान जंहिं मोहसिन नक़वी ते हींअर तनक़ीद करे रहियो आहे या फवाद चौधरी जंहिं मोहसिन नक़वी ते तनक़ीद करे रहियो आहे इहे उन वटि वेंदा रहिया आहिनि पाण ऐं इन्हनि जे बि कई मामलात में ऐं मुज़ाकरात में मोहसिन नक़वी शामिल रहियो आहे चाहे उहे इस्टेब्लिशमेंट जा मामला हुया या मुस्लिम लीग काफ जी क़यादत सां पॉलिटिकल मामला हुआ या पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ ज़रदारी सां सियासी मामला यानी कंहिं न कंहिं जॻह ते उनजी पंहिंजी हिकिड़ी इन्वॉल्वमेंट रही आहे हाणे जेकॾहिं असां सियासी एतबार सां ॾिसूं त मुस्लिम लीग नून जो त बहरहाल हुन सां को एॾो वेझो रिलेशन न रहियो आहे माज़ी में पर मुस्लिम लीग काफ सां हुनजो तमामु ज़ाहिर आहे मिटी माइटी बि आहे त उन ते त मां सम्झां थो चौधरी परवेज़ इलाही खे ख़ुशि थियणु घुरिजे हा पर छो जो हुनजा जेके फैमिली रिलेशन्स आहिनि उन में इन वाक़िए खां पोइ
ये जेको हिकिड़ी चौधरी परवेज़ इलाही छो जो PTI सां बीठो ऐं चौधरी शुजा जेको आहे उहो PDM सां बीठो, इन वाक़े जे नतीजे में हिननि जा इख़्तिलाफ़ जेके आहिनि उहे पैदा थिया आहिनि। सही। पर हाणे मसइलो इहो आहे त ज़ाहिर आहे जेको लीगल प्रोसीजर हो उहो त पूरे तरीक़े सां अडॉप्ट थियो आहे, उन लीगल प्रोसीजर मुताबिक़ उहो तइनात थी चुको आहे। त हाणे हिननि खे रोइणो आहे, पिटणो आहे त ही पंहिंजे करतूतनि ते, पंहिंजे अमालनि ते रोइनि त छो न ही पाण फ़ैसिलो करे सघिया, छो न एतिरी सियासतदान पाण में मफ़ाहिमत पाण में रखनि जो इहे फ़ैसिला पाण करे सघनि। त जॾहिं सिंपल आहे त जॾहिं तव्हां KP में करे पिया सघो त पंजाब में छो न कयो। पर ही मोहसिन नक़वी जी तक़रीर जो मामिलो PTI जे लाइ एतिरो संजीदा, एतिरो सीरियस छो आहे जो ही चवनि था त सुप्रीम कोर्ट में वञी करे हिन फ़ैसिले खे चैलेंज कंदा? कुझु बि कान थींदो, सुप्रीम कोर्ट में भले वञनि। ॾिसो आईनी जेको आहे हिकिड़ी बाइंडिंग आहे, जेके क़ाइदे ऐवान यानी कि वॾो वज़ीर जेको हुयो ऐं अपोज़िशन लीडर, उहे पंहिंजी इतफ़ाक़ राय में नाकाम थिया। पोइ आइनी बाइंडिंग आहे त पार्लियामेंट जी कमेटी ठहंदी, उहा पार्लियामेंट्री कमेटी जेको आहे उहा बि इन में इतफ़ाक़ राय में नाकाम थी वई। टियों ऑप्शन ई इलेक्शन कमीशन जो आहे। त हाणे इलेक्शन कमीशन बिल फ़र्ज़ आउं चवंदो त जेकॾहिं PTI जा जेके तव्हां माण्हू ॾिनल आहे, जेके हर चीमा हिननि जी ॻाल्हि था कनि, ॾिसो सरकार यानी कि मां त हैरान आहियां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते ऐं PDM ते बि हैरान आहियां त हिननि खे इहे रिटायर ऑफिसरनि खां अलावा यानी क्रेडिबल जेके आहिनि उहे के माण्हू ई कान था मिलनि सिस्टम में। यानी हिन मुल्क में हिननि खे के टॉप जा ईमानदार तरीन माण्हू ई कान था मिलनि त जिन जा ही नाला प्रपोज़ करे सघनि, सवाइ हुनजे त हिकु तरफ़ त ब्यूरोक्रेसी खे टारगेट कंदा आहिनि त इन्हनि जे करे ख़राबियूं पैदा थियूं थियनि, ऐं ॿियो दफ़े हर दफ़े तव्हां ॾिसो त जेकी लिस्ट ईंदी आहे उन में ॿ टे नाला चाहे हिन तरफ़ खां या हुन तरफ़ खां तव्हांखे इन्हनि रिटायर ऑफिसरनि जा ज़रूरु मिलंदा। मसइलो इहो आहे त तव्हां छो न पंहिंजा सुठा सियासतदान हिन में पैदा करे सघिया आहियो सियासत में, जो तव्हां उन्हनि जा बि नाला पेश करे सघो ऐं उहे अहिड़ा नाला मोतबर हुजनि जो ॿई धुनियूं उन ते इतफ़ाक़ राय करे सघनि। इहा आहे असांजी सभ खां वॾी सियासी अमल जी नाकामी। त असां सियासत में अहिड़ा क्रेडिबल माण्हू ई कान ॾेई सघिया आहियूं हिन मुल्क खे जंहिंजी क्रेडिबिलिटी ते सभु इतफ़ाक़ राय कनि। वो तो जमाली साहब तव्हां ॾिसो न हिते सियासी लीडर्स हिक ॿिए खे केराए करे उनखे फतह पंहिंजी माणनि था, त जिते लीडर्स बि ईअं सोचींदा हुजनि त उते कीअं सुठा सियासतदान पैदा थी सघनि। मां त सम्झां थो त हिन वक़्तु PTI खे त इहो हक़ ई कान थो पहुचे त उहो एतिराज़ करे। वजह इहा आहे जो हिन मुल्क जी मईशत खे तबाह करण जे लाइ हिन ॿिनि सूबनि जी असेंबली पंहिंजे हथ सां टोड़ी आहे ऐं पहिरियों वाहिद लीडर हूंदो इमरान ख़ान जंहिं हुकूमतूं पंहिंजूं पंहिंजे हथ सां टोड़ायूं, पंहिंजे हथ सां टोड़ायूं जेके कम आमिर कंदा हुआ पाण पंहिंजे हथनि सां कनि सिर्फ़ु पंहिंजे लाइ न। ॾिसो हुकूमत हिन जी हुई न, KP में बि हिन जी हुकूमत हुई ऐं पंजाब में बि हिन जी हुकूमत हुई, यानी सिर्फ़ु छो जो पाण वटि सीट कान वज़ारत उज़मा जी, सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जे करे। ॾिसो सियासत में मां पहिरियों बि तव्हांखे मिसाल ॾिनी त नवाज़ शरीफ़ खे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान नाइल कयो जंहिं केस जे असां ख़िलाफ़ हूं त इहो सही न हो। पानामा खां शुरू करे जेको आहे अची उनखे नाहिल इन ते कयूं त उन पंहिंजे पुट जी कंपनी खां पघार कान वरिती हुई न। हालांकि दुबई जा या इन क़िस्म जा जेके वीज़ा आहिनि उहे सभिनी खे ख़बर आहे त ज़ाहिर आहे उन्हनि जी पॉलिसीज़ उन मुल्कनि जूं अहिड़ियूं आहिनि जो जेकॾहिं तव्हांखे परमानेंट वीज़ा खपे त तव्हांखे कंहिं न कंहिं कंपनी में पाण खे टेम्पररी कार्ड का नौकिरी शो करणी पवंदी आहे। इहा वीज़ा हासिलु करण जी हिकिड़ी हुननि जी बाइंडिंग आहे बेसिकली, ठीकु आहे न। हाणे उन ते जेकॾहिं उनखे कंदा न अरबें करोड़ रुपए जेको पनामा में इल्ज़ाम हुयो उन इल्ज़ाम में कंदा त असांखे कोई एतिराज़ न हुजे हा त बाबा ठीकु आहे एतिरी चोरी जेको आहे उन ते कयो, हुन न कयो छो जो हुन वटि सबूत कान हुया। ऐं हाणे त इमरान ख़ान पाण चई रहियो आहे त कमर बाजवा ॿिनि ब्रिगेडियरनि खे तइनात करे ऐं नवाज़ शरीफ़ खे नाइल कयो। हाणे मसइलो इहो आहे त हीउ उहो एहसान फरामोश माण्हू आहे जिते इमरान ख़ान जीअं तव्हां ॻाल्हि कई त हुननि ॿई असेंबलियूं टोड़े छॾियूं त पोइ उते को पुछण वारो न। हाणे तव्हां ॾिसां पई नून लीग जा सीनियर अॻवान इहा ॻाल्हि कनि पिया त उन्हनि खां को पुछण वारो कोन हुयो, उनखां कोई पुछे था त तव्हां ॿई असेंबलियूं केरायो छो त नून लीग ई सीनियर अॻवान था चवनि, जॾहिं त हू पाण उन्हनि खे हथी ॾींदा रहिया त तव्हांखे अगरि डिज़ोल्व करणी आहे असेंबली त करे वठो। And that's what he did. बार बार हू चवंदा रहिया, उत्साहींदा रहिया न, या त हुननि खे क्वेश्चन कना त एतिरो सवलो आहे छा रोकण जे लाइ निज़ाम खे धर्म भरम करण जेके बि कानूनी तरीक़ेकार हा उहे सभु अपनाया हुआ।
हू छा पिया करे सघनि, उहो इहो पिया करे सघनि त उन्हनि गवर्नर खे चयो त हिनखे चयो त वोट ऑफ कॉन्फिडेंस वठे, त बेसिकली त टाइम गेन करणो हुयो न। सही आहे, पर हाणे त पोइ ख़ैर हुननि जेको आहे पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई। उन खां पोइ उन्हनि PTI जी ज़ाहिरा जेके MPs आहे उन्हनि सां बि राब्ता कया, मुस्लिम लीग काफ़ सां बि राब्ते जी कोशिशूं कयूं, तव्हांजे सभिनी सां। हाणे त रोहन ख़ैर उन्हनि जो अजायो आहे न, ॿुधी रही हुयसि। हाणे हुननि जी इहा दावा हुई त हिते जेको आहे PDM वारनि दुकानदारी लॻाई आहे पंजाब में, असांजा माण्हू था ख़रीद, उन वक़्तु हिननि जी इहा बयानी हुयो न, माण्हू त पोइ हुननि माण्हू बि न ख़रीद कया, हिननि त पंहिंजी हुकूमत पंहिंजे हथ सां विञाई न। हाणे मसइलो इहो आहे त अवाम तव्हांखे 5 सालनि जे लाइ मोकिलियो हुयो ऐं 5 सालनि में उन खां पोइ वरी तव्हांखे अवाम वटि वञिणो हुयो, पर हिन तव्हां 6 महीना 8 महीना अॻु में जेको आहे असेंबली किराए करे ऐं सिंपैथी वठण जी कोशिशि सां कयो अवाम में, तव्हां पहिरियों 4 साल जो हिसाब त ॾियो न, त बोज़दार खे तव्हां जेकॾहिं लॻायो चीफ मिनिस्टर, त हुन कहिड़ा जेके फड़ा मारिया जेको आहे पंजाब में, उहे ॿुधायो न अवाम खे, त जॾहिं खां बोज़दार लॻो त हुन पंजाब खे दिन दुगनी राति चौगनी तरक़ी ॾियारे छॾी, उन खीर जूं नेहरूं विछाए छॾियूं, उन महांगाई ख़तमु करे छॾी, उन लोड शेडिंग ख़तमु करे छॾी, उन बेरोज़गारी ख़तमु करे छॾी। बेसिकली तव्हांखे त इहे शयूं ॿुधाइणियूं, अवाम तव्हांखे 5 सालनि जे लाइ वोट इन करे ॾिनो त तव्हां हुनजा जेके मसइला हूंदा उहे हल कंदा, ऐं जॾहिं तव्हां ॾिठो त असां इहे मसइला हल कान था करे सघूं, छो जो तव्हां सिर्फ़ु ज़बानी फायर करण जा आदी आहियो न, ज़बानी रुगो कंहिंजे ख़िलाफ़ु बदतमीज़ी करे सघो था, सियासत खे गंदगी ऐं ग़लाज़त तव्हां बणाए छॾी आहे। सियासत खे जेको मां सम्झां थो त ज़ाहिर दुनिया जो हर मुल्क में सियासत आहे, पर तव्हांखे एॾो गंदो माहौल दुनिया जेके मुल्क में नज़र न ईंदो जहिड़े तरीक़े सां हिननि सियासत जो इस्तेमालु कयो आहे। हाणे इहा सियासत हिन वक़्तु जेकॾहिं कंहिंखां पुछो पंहिंजे अड़ोस पड़ोस वारे खां त बाबा तव्हां सियासत में दाख़िल थींदव त हथ ॿधंदा आहिनि, बाबा असांखे जेको आहे सियासत न आहे करणी। त हाणे हिननि बेसिकली जेको हिकिड़ो उहो पेशो जंहिंमें अची करे तव्हां मुल्क खे तरक़ी ॾियारे सघो था, अवाम जा मसइला हल करे सघो था, अवाम खे सहूलियतूं ॾेई सघो था, उन जेको शोबे खे आहे तव्हां उहो एतिरो एतमाद उथंदो वञे पियो, अगरि ख़राबु करे छॾियो आहे जो चङो बड़ो पढ़ियल लिखियल माण्हू चवंदो आहे त यार असांखे टॉपिक ते बि न ॻाल्हाइणो आहे न। हाणे इनफैक्ट जेको सोशल मीडिया जा जेका टूल्स आहिनि, तव्हां माण्हुनि खे एतिरियूं गार गंद ॾेई चुका आहियो, या हाणे माण्हू चवंदा आहिनि त यार कंहिं कमेंट बि न कयो, त ईअं न वरी इहे तोपुनि जा रुख हिननि जी जेकी 3rd क्लास ब्रिगेड आहे सोशल मीडिया जे असांजे जेको आहे फैमिलियुनि जे मथां या असांजी माउनि धीउनि जे मथां या भेणनि औलादनि जे मथां जेको आहे गार गंद शुरू करे छॾनि न, त हाणे तव्हां त एॾो गंदो करे छॾियो आहे ऐं सिर्फ़ु पाकिस्तान में न, तव्हां पूरी दुनिया में गंदो करे छॾियो आहे। यानी की जेके पढ़ियल लिखियल जेके तसवुर कया वेंदा आहिनि, जेके हितां विया, मां त सम्झां थो उन्हनि खां वधीक को जाहिल कान्हे, जेके ओवरसीज़ जिन खे पंहिंजे मुल्क जी तहज़ीब, तव्हांखे पंहिंजे दीन जो जेको एतिराम, उन जे बजाए तव्हां रोडनि ते, रस्तनि ते, एयरपोर्टनि ते, होटलनि में, मुख़्तलिफ़ जॻहनि ते वेही तव्हां माण्हुनि खे गार गंद था ॾियो। यानी हिन जा जेके बि सोशल मीडिया एक्टिविटिस्ट आहिनि, जेकॾहिं चाहे अमेरिका में ॾिसो चाहे बर्तानिया में, ख़ासि तौर ते हिन 2 मुल्कनि में घणो थी रहियो आहे, त तव्हां ॾिसो इनफैक्ट हिननि त मस्जिद नबवी खे बि कान छॾियो न, त बेसिकली छा आहे हिननि माण्हुनि खे पंहिंजे वर्करनि खे तरबियत अहिड़ी करे छॾी जे उन तरबियत जे तहत अॼु ई भुगती बि रहिया आहिनि। हाणे ही रड़ियूं था कनि न त जेको असांजी वीडियो छो थियूं अचनि, इहे ऑडियो छो थियूं अचनि, हाणे त पार्लियामेंट वापसि वञण जी ख़्वाहिश रखनि पिया, भला इहो मसलो आहे। हुन पहिरियों चवनि पिया त न वेंदासीं पार्लियामेंट, हाणे धरना हणनि पिया त असांखे पार्लियामेंट वापसि वञिणो आहे, इस्तीफ़ा क़बूल न थियनि, होॾां थियनि था त हिननि खे एतिराज़ आहे। मसलो इहो ई आहे न, त पहिरियों त ही पोर्ट्रेट करे रहिया त असां जेको आहे असेंबलियुनि खां निकिरी करे ख़बर न आहे कहिड़ो को इनकलाब आणे वेंदासीं न, त हिननि खे पंहिंजी औकात जी ख़बर पइजी वई त एस्टेब्लिशमेंट जी पुठ भराई जे करे त तव्हां इहे क़दम खणी पिया सघो, पर जेकर एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी वञे त पोइ तव्हांजी एतिरी हैसियत कान्हे। सोशल मीडिया ते तव्हां गार गंद त करे सघो था, पर अवामी सतह ते तव्हां वटि एतिरी ताक़त ई कान्हे जो तव्हां मुल्क जे कंहिं हिसे खे, हिकिड़े हिसे खे बि ब्लॉक करे सघो। 2 सूबनि में हुकूमतुनि जे बावजूद बि तव्हां हिननि जे धरणनि जो ऐं रैलियुनि जो हाल ॾिसी छॾियो त हिननि खे ख़बर पए त अवामी सतह ते अंदरि तव्हांजी पोज़ीशन छा आहे। हाणे मसइलो हिननि जो इहो आहे त हिननि खे इहा ख़बर पइजी वई त हीअ त सभु हथ मां निकिरी वियो, ऐं हर सियासी जमात, हर पढ़ियल लिखियल माण्हू, हर सुठो दानिश्वर हिननि खे सम्झाए रहियो त बाबा तव्हां इस्तीफ़ाऊं न ॾियो, 6-8 महीना रहिजी विया आहिनि, इहा हुकूमत पंहिंजी हलायो, उन खां पोइ बि त इलेक्शन थियणी न, प्रोसीजर हो न, उन वक़्त में हिननि सभिनी शयुनि में वरी तव्हां मौजूदु हुजो आहे न, पर न, छो जो ज़ाहिर आहे हुन वटि वीचारे वटि कुर्सी कान्हे न। हाणे हिकिड़ी मामूली जेके हुनखे छरा लॻा आहिनि, तव्हां हिन जी ड्रामे जेकॾहिं कंहिंखे वॾो फ्रैक्चर बि थियल हुजे हा न, त उहो बि एतिरा ॾींहंनि ताईं प्लस्तर लॻाए कान घुमंदो आहे, पर छो हिनखे ख़बर आहे बुज़दिल माण्हू आहे, हिनखे ख़बर आहे त मां निकिरंदुमि, मूंखे वरी जेको आहे हिननि जलसनि जुलूसनि में वञिणो आहे, त हाणे जेको आहे डिजणो माण्हू आहे त उहो हुनखे अंदाज़ो आहे। ॿियो प्लस हुनखे आहे गिरफ़्तारियुनि जो ख़तरो, जेके हुनजा करप्शन जा
ऐं हिकिड़ी सभ खां वॾी जेकी हींअर जेको हीउ स्कैंडल आयो आहे मां सम्झां थो उहो त सभिनी स्कैंडलनि खां वॾो आहे कहिड़ो स्कैंडल? त तव्हां ज़कात ख़ैरात जा पैसा जेके हिकिड़ी हॉस्पिटल जे लाइ तव्हांखे मिलिया हुआ उहे छा उहो इमरान खान क़बूल कयो आहे छो त एॾो ख़बरूं बि आयूं हुयूं कोर्ट में एतराफ़ बयान थी वियो हुनजो जेको वीडियो लिंक्स ते हुन ॾिनो आहे जंहिंमें हुन एतराफ़ कयो त 3 मिलियन पाउंड जेको आहे उहे हिननि इस्तेमालु कया प्रॉपर्टी में। यानी ॾिसो हिन मुल्क में जेके सरकारी ऑफिसर या नैब जेकी कार्रवाइयूं कंदियूं आहे छा कार्रवाइयूं हूंदियूं आहिनि त हिक हेड जा पैसा तव्हां ॿिए हेड में यूज़ नथा करे सघो ऐं हे त स्पेसिफिक ख़ैरात जा पैसा हुआ जेके हिकिड़ी प्राइवेट फर्म जे लाइ जिन बि पंहिंजी ज़कात जा ख़ैरात जा सदक़ात जा या जेके बि पैसा ॾिना उन्हनि उन मक़सद लाइ ॾिना त हिन हॉस्पिटल खे तव्हां एक्सपेंड कंदा हिन हॉस्पिटल में वधि खां वधि सहूलियतूं पवंदियूं त माण्हुनि खे वधि खां वधि सहूलियत हाणे हिननि उन पैसनि खे बि कान छॾियो इन पुठियां मक़सदु छा इंट्रस्ट। अच्छा जेकॾहिं तव्हां 3 मिलियन पाउंड लॻाया त तव्हां पंहिंजी बोर्ड जो जेको को तरीक़ेकार आहे उनजी परमिशन वठो आहे बोर्ड खे 1 साल ताईं ख़बर न ई त हीअ पैसा हितां निकिता आहिनि उन खां पोइ वरी जेकॾहिं उन ते को तव्हांखे प्रॉफिट थियो आहे त उहो तव्हां ॿुधायो न तव्हां इहो कीअं बयानु ॾेई छॾियो कोर्ट में त जेको आहे असां 3 मिलियन पाउंड कढियासीं वरी 3 मिलियन पाउंड वापसि करे छॾियासीं सही इहो थी नथो सघे हिन में सज़ा थींदी। ठीकु जमाली साहब नून लीग जी मक़बूलियत ते छा को असरु पवे पियो छो त हाणे ॻाल्हियूं इहे ख़बरूं साम्हूं बि अचनि पियूं त जेको कुझु ॾींहं अॻु में उते नून लीग जो इजलास बि थियो आहे जंहिंमें सीनियर अॻवान मौजूदु हुआ ऐं हाणे ख़बरूं इहे साम्हूं अचनि पियूं त नवाज़ शरीफ़ साहिब जेके आहिनि वापसि अचण वारा आहिनि वापसी उन्हनि जी मुतवक़ा आहे मरियम नवाज़ शरीफ़ बि जेको आहे असीं ॾिसूं था त लंडन में आहे उहा ऐं उन्हनि जी पार्टी खे बल्कि उन्हनि जी पार्टी ते नून लीग ते तंज़ बि थी रहियो आहे त उहो हिते अची करे उनजी जेकी मेन क़यादत आहे उहा छो लीड न पई करे। ॾिसो असां वटि जेकी इतला आहे बाक़ी त हिन मुल्क जी ख़बर कान पवंदी आहे एस्टेब्लिशमेंट जी इतला इहा आहे त नवाज़ शरीफ़ सां जेको जॾहिं हिननि खे वञणु ॾिनो त उन वक़्तु हिननि जो एग्रीमेंट हो त 5 साल ताईं पाकिस्तान न ईंदो। अच्छा हाणे ज़ाहिर आहे उन में कोर्टुनि जा इहे वरी ऑर्डर्स आया उन जे बावजूद बि हू न आयो त ज़ाहिर आहे जेको ज़बान थियल आहे राइटिंग में त हिन क़िस्म जो कोई एग्रीमेंट कान्हे बहरहाल हिननि जा ज़बानी उन में मुख़्तलिफ़ माण्हू विच में आहिनि जिन जेकी पुराणी रजीम हुई जनरल बाजवा वारी उन्हनि सां के ज़बानी इहे हिननि जा पाण में एग्रीमेंट थियल आहिनि त उहो 5 सालनि ताईं न ईंदो। अच्छा हाणे नून लीग जी क़यादत जेकी मौजूदा रजीम आहे उन सां इन क़िस्म जी मुंहिंजी इतला जे मुताबिक़ ॻाल्हाए रही आहे त हिन वक़्तु जेकी मुल्क जी सूरत हाल आहे उन में हिननि खे रिलैक्स कयो वञे ऐं नवाज़ शरीफ़ खे वापसि अचण जी इजाज़त ॾिनी वञे। हाणे हिन जूं ॻाल्हियूं हलनि थियूं इहो मूंखे ख़बर न आहे त इहे कामयाबु थियूं या न थियूं। ऐं मरियम नवाज़ बि अचानक सां जेको आहे उहो ग़ाइबु थी वियूं हिकदमि आयूं ॾाढियूं एक्टिव नज़र आयूं उन्हनि जी एक्टिविटी खे ॾाढो साराहियो बि वियो पर हाणे जेको आहे बिल्कुलु बि ज़ाहिर कोन्हनि खे न ईअं न आहे मरियम नवाज़ जे लाइ बि उन जेकी पुराणी रजीम हुई उन्हनि जो इहो तय थियल हो त ठीकु आहे हिनखे बि ॿाहिरि वञणु ॾींदासीं ऐं उहो सियासत खां पाण खे थोरो परे रखंदी पर हाणे छो जो हिननि खे जेको आहे इहा आहे त पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते पंजाब में जेकी सूरत हाल आहे उन में हिननि खे को लीडर खपे जेकॾहिं नवाज़ शरीफ़ नथो अचे त मरियम नवाज़ बि जेकॾहिं न ईंदी त पोइ त मुस्लिम लीग नून जी नाकामी लिखियलु आहे पर एंटी एस्टेब्लिशमेंट हुनजो हिकिड़ो वॾो उते किरदारु रहियो त जेकॾहिं हू अची थी वञे त बहरहाल थी सघे थो जेको हुननि जो ख़्यालु आहे त पब्लिक खे हू वरी वापसि मोटिवेट करे वञे छो जो माज़ी हुनजो इहो ॿुधाए थो त हुन मोटिवेट कयो हुयो त हाणे इन हाणे हीअं बि ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त जुनैद सफ़दर बि जेको आहे अचे पियो ऐं हू उन्हनि खे मरियम नवाज़ जी ॻाल्हि कयूं या सफ़दर साहब जी त हुननि खे शायदि मोकिलणु चाहिनि था। ॾिसो जुनैद सफ़दर हुजे हमज़ा शहबाज़ हुजे या जेके बि हिन जा ॿी औलाद आहे पंजाब जी पब्लिक में ऑन ग्राउंड रियलिटी इहा ई आहे त हुननि जी एतिरी हैसियत कान्हे। अच्छा पंजाब जी पब्लिक में जेकॾहिं हींअर मोटिवेट एंटर कराइण चाहिनि था नून जी पर्सनैलिटी आहे त उनजो नालो आहे मरियम नवाज़ नवाज़ शरीफ़ खां पोइ त हाणे ज़ाहिर आहे इलेक्शन हिकिड़ो अहिड़ो माहौल ठहंदो आहे जंहिंमें कामयाबी उन खे मिलंदी आहे जेको पब्लिक खे मोबिलाइज़ करे सघे पब्लिक खे अट्रैक्ट करे सघे त हिन वक़्तु जेके अॼु जी जेकॾहिं असां सूरत हाल जी ॻाल्हि कयूं त माइनस जेकॾहिं असां नवाज़ शरीफ़ रखूं ऐं इलेक्शन में हू नथो अचे त हिकिड़ी वाहिद इहा मरियम नवाज़ हिननि वटि लीडर आहे जेकी पब्लिक कैचिंग आहे पब्लिक खे मोटिवेट करे सघे थी त इन करे मां सम्झां थो जेको इतला इहा ई जेको हुननि पाण ऐलान करे छॾियो आहे इतला त हिनखे नथा चई सघूं खुलेआम ॻाल्हि आहे त हू 28 जनवरी ते शायदि इहो बि पहिरियों हुयो पर वरी इहो मुंहिंजे ख़्याल में वरी आहे गैस डेट डिले थी वई आहे इतला जेकी हुननि पाण ऐलान कयो आहे सही आहे त हाणे हुननि हू इहे सम्झी रहिया आहिनि त इहो
पब्लिक मोटिवेशन जेकॾहिं हिननि खे पंजाब में ख़ासि तौर ते करणी आहे बिल्कुल त हुननि खे काफ़ी डाउन नज़र अची रही आहे इन हवाले सां जेकी कैंपेनिंग जे हवाले सां नून लीग स्टैंड्स क्लियर हुजे छो जो इमरान ख़ान जेकॾहिं पब्लिक मोटिवेट कयो आहे त ॿ इशू हुया हिकिड़ो इशू अमेरिका जे अगेंस्ट हुन हिकिड़ो बयानियो ठाहियो जंहिंखां उहो विड्रॉ थी वियो ॿियो इशू एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ हुन हिकिड़ो बयानी ठाहियो जंहिं बि इशू तां हू 10 बाज़ार थी हाणे रुॻो हिकिड़ो बाजवा जे पुठियां जो आहे पियो ठीक जमाली साहब अॻिते प्रोग्राम में वधूं था ॿ अहम ख़बरूं असांखे शामिल करणियूं आहिनि त IMF प्रोग्राम बहाल कॾहिं थींदो ऐं केतिरियूं ॾुखियूं शर्तियूं आहिनि IMF जूं ऐं ॿी असांखे इहा ख़बर बि शामिल करणी आहे त रूस सां पाकिस्तान जो अहम मुआइदो थी वियो आहे त पाकिस्तान सस्तो तेल ख़रीद करणु वञे पियो रूस खां ऐं गुज़िरियल ॾींहं में जेको आहे रूसी वफ़द बि पंहिंजो विज़िट मुकमल करे हितां वञी चुको आहे ऐं केसी ताईं असां ख़रीद करे सघंदासीं जमाली साहब इहे डिटेल्स प्रॉपरली ख़ैर एतिरो क्लियरली साम्हूं त कोन आयूं आहिनि हा ॾिसो मुआइदे ऐं MOU में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे अच्छा हिते माण्हू जेके आहिनि उहे MOU खे मुआइदो सम्झी वेठा आहिनि त मां पंहिंजे चैनल जे तवसुस सां जेको आहे आवाम खे बि इहो ॿुधाइणु चाहियां थो त अञा ताईं रशिया ऐं पाकिस्तान जे दरमियान को मुआइदो कोन थियो आहे पर हुकुमरान वफ़ाक़ी वज़ीर पाण मुआइदे जो लफ़्ज़ इस्तेमालु कनि था त पुछा उहे ओब्लिवियस हो त पब्लिक मोटिवेशन लाइ माण्हू कंदो आहे न असां त सच ॻाल्हायूं न असां त सच ॿुधायूं न हिन वक़्तु जेको थियो आहे उहो हिननि जे दरमियान ऐं ॿिनि मुल्कनि जे दरमियान उहो हिकिड़ो MOU मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग में चऊं था असीं जंहिंखे असां मुआइदो नथा चई सघूं इन MOU जे तहत हुननि पाण में ॻाल्हियूं करे इन ॻाल्हि ते इतफ़ाक़े राय कयो आहे त रशिया ऐं पाकिस्तान जे दरमियान तेल ऐं गैस जे बारे में मुआइदा थियणु घुरिजनि अच्छा हाणे इहो आहे फर्स्ट स्टेप छो जो रशिया सां बहरहाल कंहिं ज़माने में असांजा सुठा तालुकात ऐं हिन एशिया जी सभ खां वॾी स्टील मिल जो असांजी आहे उहा रशिया लॻाए ॾिनी हुई शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे चवण ते त उन सां असांजा बहरहाल सुठा तालुक रहिया बदकिस्मती सां जॾहिं ज़्यादा जॾहिं अमलियत आई त उन जे करे ऐं अमेरिका जे ख़ासि तौर ते करे असांजा तालुकात रशिया सां ख़राबु थी विया ऐं उन वॉर जे नतीजे में हिन पाकिस्तान में क्लाशिनकोफ ऐं मंशात जो कल्चर जेको आहे परवान चढ़ियो ऐं अॼु जेकी असांजी नस्ल तबाह आहे ऐं असांजे मुल्क में जेकी सॼी दहशतगर्दी आहे मां सम्झां थो त उन में 90% रोल जेको आहे उन वक़्त जी रिजीम जो हो जंहिं पाकिस्तान खे इन तबाही जे किनारे ते जेको आहे धकेले छॾियो न त असांजा तालुक रशिया सां तमामु स्ट्रॉन्ग हुया ठीकु आहे पहिरीं ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि ज़ाहिर आहे एतिरनि इख़्तिलाफ़नि जे बावजूदि चाइना हिन में हिकिड़ो सुठो रोल प्ले करे हिननि खे इहो एडवांटेज ॾिनो त तव्हां रशिया सां जेके बि तव्हांजूं ज़ाहिर रशिया नाराज़ हो पाकिस्तान खां सिधी ॻाल्हि आहे तव्हां हुनखे वॾो नुक़सानु पहुचायो आहे अमेरिका जे चवण ते त उन्हनि जे दरमियान हिकिड़ो जंहिंखे चइजे त बर्फ़ पिघलण वारो हिकिड़ो माहौल जेको आहे उहो चाइना पैदा कयो छो जो सीपेक जेको आहे उन सां एॾ पूरे ख़िते जी क़िस्मत बदिलजणी आहे त इहे मज़ाकरात हिननि जा कई अरसे खां हली रहिया जंहिंजो क्रेडिट इमरान ख़ान खणण जी कोशिशि कई पर उहो खणी कान सघियो त हाणे हिननि इहो MOU साइन करे छॾियो आहे मुंहिंजी इतलाह जे मुताबिक़ त हिननि जो प्लान इहो हो त इन MOU जा रिपकशन साम्हूं अचनि ऐं उनखां पोइ जेको आहे असां मार्च ताईं इहो मुआइदो करे ऐं इन्हनि खां पेट्रोल या गैस वठण जी पोज़ीशन में अची वञूं पर मुंहिंजी इतलाह जे मुताबिक़ जीअं हिननि जा MOU साइन थिया आहिनि त उनजा बहरहाल रिपकशन्स अची विया ऐं जेके पैसा तव्हांखे मिलणा उहे डिले थी विया अच्छा यानी IMF जॾहिं हथु रोकियो त पोइ ब्रदर मुल्क जेके असां चवंदा हुआसीं सऊदी अरब उनजो बयान बि तव्हां उनजो ॿुधी छॾियो हूंदो त असां हरूभरू ईअं ई कर्ज़ कंहिंखे न ॾींदासीं ऐं शर्तुनि सां ॾींदासीं त अहिड़े तरीक़े सां जेके ॿिया ब्रदर मुल्क असांजा हुया उन्हनि खे बि कुझु कर्ज़ जे लाइ जिन हामी भरी हुई उन्हनि बि थोरो डिलेइंग टैक्टिस इस्तेमालु करे छॾी छो जो अल्टीमेटली पाकिस्तान ते इहो वरी प्रेशर ईंदो त इहे जेके MOU आहिनि इहे MOU जी हद ताईं हुजनि अच्छा इन्हनि खे मुआइदे में गुज़िरियल हफ़्ते त ईरान सां बि थियो हुयो काफ़ी MOU साइन थिया उहो मुआइदो हुयो जंहिंजी असां ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे जेको ईरान सां जेके थियो आहे बिल्कुलु जेको आसिफ ज़रदारी कयो गैस पाइपलाइन जी तव्हां ॻाल्हि 37 39 मुआइदो हुयो MOUs जिते कम पर वॾनि अख़बारनि जे फ्रंट पेजेस ते जमाली साहब एज़ MOUs हू कोट थियल हुया न हो उहो मुआइदो हुयो मां सम्झां थो त उहा बदकिस्मती पाकिस्तान जी जेकॾहिं उहा गैस पाइपलाइन ठही वञे हा त अॼु जेकी क्राइसिस एनर्जी असां वटि आहे जंहिंजे करे सॼो मुल्क में इहो बैताल मचियल आहे इहा क्राइसिस न हुजे हा अच्छा त उहो ज़ाहिर आहे पाकिस्तान ॾिसो हिकिड़ो इकोनॉमी तौर ते कमज़ोर मुल्क आहे पाकिस्तान खे एतिरा कर्ज़नि में विकोड़े छॾियो अथऊं जो असांखे अल्टीमेटली IMF आहे छा बेसिकली IMF त बेबी आहे जेका आहे अमेरिका जी त असांखे उन जूं शर्तूं मञणु असांजी मजबूरी आहे हाणे त मौजूदा हुकूमत में क्लियरली चई छॾियो आहे त हू शर्तूं मञींदा पोइ बि IMF एतिरो डिले छो पई करे ताक़त ई न आहे जो हू IMF मतिलबु मां चयो अमेरिका जे उन जी डिक्टेशन खां बग़ैर असां हली सघूं ऐं इहो जेको ब्लॉक आहे हमेशह सऊदी अरब हुजे UAE हुजे यूरोप कंट्रीज़ हुजनि उहो जॾहिं IMF हिकिड़ो
पेपर ॾींदी आहे त पोइ उनखे सभु जेके आहिनि इहे लबे चवंदा आहिनि ऐं हमेशह तव्हां ॾिसो त हर बिरादर मुल्क चवंदो आहे त पहिरियों IMF कंदी त पोइ असां कंदासीं भई तव्हां बिरादर छा आहियो पोइ मसइलो इहो आहे त असां पाकिस्तान त हमेशह हर बिरादर सम्झी सभिनी जी मदद कई आहे पर बिरादर असांखे जॾहिं इस्तेमालु करे चुका हूंदा आहिनि त हू असांजी मदद उन वक़्तु कंदा आहिनि वरी जॾहिं हुननि जो को मफ़ाद हूंदो आहे न त इहा असांजी बदकिस्मती आहे पाकिस्तान जी ऐं पाकिस्तानी अवाम जी असांखे ज़ाहिर आहे उन लाइ पंहिंजे पेरनि ते बीहणो पवंदो असांखे पंहिंजे वसीलनि ते ई सिर्फ़ु एतमाद करिणो पवंदो ऐं असांखे जेके अलाह साईं कुदरती वसीला ॾिना आहिनि कोशिशि करे वधि खां वधि असांखे उन्हनि खे ई मथे आणणो पवंदो। जमाली साहब टाइम जेको आहे पूरो थी चुको आहे वॾी महिरबानी तव्हां शयुनि खे प्रॉपरली हाईलाइट कयो नाज़रीन मईशत हिन वक़्तु वाक़ई में डावाडोल आहे जॾहिं सुभाणे असां प्रॉपरली डिटेल में ॻाल्हाईंदासीं त IMF जूं आख़िर कहिड़ियूं ॾुखियूं शर्तूं आहिनि जेके पाकिस्तान खे मञणियूं पवंदियूं इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।